अॻूणे विफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जे बानी गुल मोहम्मद रिंद सां संदसि समाजी ख़िदमतुनि एवज़ खेसि जनम ॾींहं जे हवाले सां सांस सकण प्रेस क्लब में रिहाण रचाई वई, जंहिंमें सकण प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई मुख़्तलिफ़ महिमान शख़्सियतुनि खां गुल मोहम्मद रिंद जी शख़्सियत ऐं संदसि समाजी पासनि ते तासुर वरिता, जिन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सीनियर सियासतदान नूर अहमद लाखो, शहरी ताज सकण जो सदर सैयद एहसान अली शाह ऐं सीनियर सहाफ़ी ग़ुलाम हैदर सोलंकी शामिल हुआ, जिन जो चवणु हो त गुल मोहम्मद रिंद जा खोड़ सारा पासा भलाईअ वारा आहिनि, पर संदसि हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस असां सकण वासियुनि लाइ कंहिं नेमत खां घटि नाहे। इन खां अॻु सकण प्रेस क्लब जे अॻूणे सदर मसूद अहमद उमरानी आयल महिमाननि लाइ आजाणो पेश कयो। आख़िर में गुल मोहम्मद रिंद ॻाल्हाईंदे चयो त मां थोराइतो आहियां सकण प्रेस क्लब जो, जिन मान ॾेई शान बख़्शियो आहे। सकण प्रेस क्लब खे हमेशह घर जियां सम्झियो आहे, जंहिंजो सबबु हिते जी टीम जो किरदारु आहे। हिन चयो त सकण प्रेस क्लब जो सहाफ़ती किरदारु हमेशह मस्बत ऐं तामीरी रहियो आहे, जॾहिं त ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु संदुनि मज़ामती किरदारु पिणु रहंदो अचे। हिन इहो बि चयो त 3 दिसंबर ते सक़ाफ़ती ॾिहाड़ो हमदर्द ऑर्गेनाइज़ेशन पारां सकण प्रेस क्लब ऐं शहरी ताज सकण सां गॾिजी मल्हाइण जी ख़्वाहिश आहे। रिहाण दौरान आयल महिमाननि पारां गुल मोहम्मद रिंद खे अजरकुन, लुंगियुनि ऐं हारनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया, जॾहिं त रज़ा मोहम्मद सियाल ऐं राजकुमार ओड आयल महिमाननि जो आदर भाव कयो। इन मौक़े ते हाजी अली नवाज़ ख़ासकेली, नसरुल्लाह सोलंकी, आज़म रिंद, मोहम्मद रमज़ान मंगसी, मंसूर लगारी, ग़ुलाम नबी मल्ला, एहसन भट्टी, नज़ीर अहमद रिंद, ग़ुलाम रसूल कीरियो, बरकत शेख, अब्दुल गनी मंगसी ऐं अकबर मल्ला समेत केतिरा ई महिमान शरीक हुआ।